हाँ रेस्पिरेशन आहे छा बेसिकली असांखे जीअं ख़बर आहे असां साह खणंदा आहियूं साह खणण जे महिल खे इनहेलेशन चइबो आहे साह वापसि छॾण जे महिल खे एक्सेलेशन चइबो आहे त असांखे ऑक्सीजन जेका असांखे इनहेलेशन में असांखे ऑक्सीजन गैस खपंदी आहे असां ऑक्सीजन गैस इनहेल कंदा आहियूं माना ऑक्सीजन जी इनटेक यानी असां पंहिंजे जिस्म जे अंदरि खणंदा आहियूं ऐं ॿाहिरि असां जेका कार्बन डाइऑक्साइड छॾींदा आहियूं ठीकु आहे हाणे ॾिसूं था त रेस्पिरेशन आहे छा ठीकु हाणे हिते था अचूं what is respiration how respiration occurs let's discuss the whole process respiration is a biochemical process during which simple carbohydrates like glucose are broken down to release energy त असांजे साह खणण जो जेको अमल आहे इहो बायोकेमिकल प्रोसेस आहे हिन जे नतीजे में छा थो थिए त कार्बोहाइड्रेट्स जेके आहिनि हिन अमल जे नतीजे में ग्लूकोज़ वग़ैरह में टुटंदा आहिनि ऐं उन्हनि मां एनर्जी ठहे थी ठीकु आहे न असां खाधो जेको खाऊं था उहो टुटे थो फाइनली वञी ग्लूकोज़ में असां डाइजेशन में बि पहिरियां पढ़ियो त नंढे अंडे में पहुची करे असांजे रत जी स्ट्रीम में ग्लूकोज़ शामिलु थिए थो असां एनर्जी वठूं था इन खां ऐं इहो मुकमल किथे थो थिए जेॾी महिल असांजी ऑक्सीजन जेका असां साह जी ज़रिए खणूं था उहा उते पहुचंदी आहे तॾहिं एनर्जी रिलीज़ थींदी आहे ठीकु आहे हाणे रेस्पिरेशन छा आहे हिते ॾिसूं था रेस्पिरेशन इज़ एन इनवॉलंटरी प्रोसेस ठीकु आहे इनवॉलंटरी प्रोसेस आहे यानी कि हिकिड़ा वॉलंटरी एक्शन हूंदा आहिनि जेके असां पंहिंजी मर्ज़ी सां कंट्रोल कंदा आहियूं ठीकु आहे ऐं मर्ज़ी सां असां उहे एक्शन खणंदा आहियूं ठीकु आहे पर कुझु जीअं आहिनि असांजा इनवॉलंटरी एक्शन जीअं दिलि जो धड़कण आहे या असांजी दिमाग़ जो हलणु आहे असांजो डाइजेस्टिव सिस्टम जो अमल जेको थिए थो उहो आहे ब्लड जो सर्कुलेशन आहे अहिड़ी तरीक़े सां जेको रेस्पिरेशन आहे उहो बि इनवॉलंटरी प्रोसेस आहे असां सुम्हूं था तॾहिं बि असां साह खणंदा रहूं था ठीकु आहे हिते अची वियासीं हाणे असांखे ख़बर आहे त एवरी लिविंग ऑर्गेनिज़म नीड्स ऑक्सीजन एंड फूड फॉर रेस्पिरेशन त रेस्पिरेशन जे लाइ खाधो आहे खपे ऐं जेको आहे सो ऑक्सीजन बि खपंदी आहे हर जानदार खे ऑक्सीजन थी खपे फूड इज़ कन्वर्टेड इंटू ग्लूकोज देट कम्स फ्रॉम डाइजेस्टिव सिस्टम पहिरीं असीं बयानु करे चुकासीं त खाधो जेको आहे डाइजेस्टिव सिस्टम जे ज़रिए अचे थो ठीकु आहे ऐं जेका ऑक्सीजन आहे उहा किथां थी अचे असांजे रेस्पिरेटरी सिस्टम जे ज़रिए सां देन सर्कुलेटरी सिस्टम ट्रांसपोर्ट ऑक्सीजन एंड फूड टू द सेल उहो असां जेको सर्कुलेटरी सिस्टम आहे ब्लड जो उहो पहुचाईंदो आहे ऑक्सीजन खे खाधे ताईं ऐं पोइ सेलनि ताईं ठीकु आहे वेयर ग्लूकोज कंबाइंस विद ऑक्सीजन टू रिलीज़ एनर्जी हाणे हिते छा थो थिए त ऑक्सीजन ग्लूकोज सां गॾिजी करे एनर्जी ठाहे थी बयानु करे चुका आहियूं हाणे हीअ ॾिसो हाणे इहो सॼो जेको अमल आहे द होल प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन कैन बी रिप्रेज़ेंट बाय वर्ड इक्वेशन हाणे इक्वेशन जी सूरत में ॾिसो हिते सिंपली लिखी छॾियो आहे जेको असां एॾी देरि खां बयानु कयोसीं सिर्फ़ु हिन हिकिड़ी लाइन में हिते सम्झ में अची थो वञे असांखे त ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन जॾहिं मिलंदा आहिनि त पोइ छा थो थिए असां वटि असां कार्बन डाइऑक्साइड एक्सेल कंदा आहियूं पाणी असांजे जिस्म में जेको आहे सो उहो ठहे थो ऐं एनर्जी बि असां वटि ठहे थी ठीकु आहे हाणे हिते ॾिसूं था डू यू नो में असांखे कहिड़ी शइ ॿुधाए थो हाउ ऑक्सीजन एंटर्स इन साइड योर बॉडी ऑक्सीजन कीअं शामिलु थींदी आहे असांजे जिस्म में वी गेट ऑक्सीजन थ्रू रेस्पिरेटरी सिस्टम द फ्लो चार्ट बिलो शोज़ द पाथवेज ऑफ ऑक्सीजन विद इन द रेस्पिरेटरी सिस्टम हाणे ॾिसो हिते साइड में ॾिनल आहे पासे में हिते हीअ हिकिड़ो रस्तो आहे साह जेको असीं खणंदा आहियूं ऑक्सीजन कीअं थी करे पहुचंदी आहे ठीकु आहे हीअ नॉस्ट्रल्स में पहिरीं ईंदी आहे असांजा जेके नासूं आहिनि ठीकु आहे नॉस्ट्रल्स खां पोइ फेरिंग्स ॾांहुं ईंदी आहे ऐं पोइ लैरिंग्स ॾांहुं ईंदी आहे ठीकु आहे इहे असांजे नेट घटि वटि हूंदा आहिनि इहे गले में हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ ट्रेकी ऐं ब्रोंकाई ठीकु आहे इहे साह जूं नलकियूं आहिनि ठीकु आहे विंड पाइप आहे ट्रेकी बि शायदि चवंदा आहिनि उन जे ज़रिए हीअ ब्रोंकाई जेके आहिनि इहे बि वरी असांजे फेफड़नि सां मिलाईंदियूं आहिनि इहे उहे नलकियूं आहिनि ठीकु आहे उन्हनि खां थींदे करे थींदो पोइ ब्रोंकाइल्स में आहे फाइनली वञी एलिवली ठीकु आहे एलिवली छा आहिनि इहे नंढियूं नंढियूं हिकिड़ियूं ॻोथरियूं या सिंधी में असां चऊं थैलियूं हूंदियूं आहिनि साह खणण जूं इहे लखनि जी तादाद में हूंदियूं आहिनि 5-6 लख जी तादाद में फिगर शायदि अॻिते अची वञे इहे असांजे लंग्स में असांजे फेफड़नि में हूंदियूं आहिनि ऐं इहे हिकिड़ियूं असां सिंपली चई सघूं था त नंढियूं हिकिड़ियूं मशीनियूं हूंदियूं आहिनि साह खणण जे लाइ इहे जेके इंडिविजुअली कमु कंदियूं आहिनि हर हिकु अलॻि अलॻि कमु कंदी आहे पर इहे कलेक्टिवली माना असांजा फेफड़ इन्हनि जा ई ठहियल आहिनि इन में माना फेफड़ एलिवलीज़ ते मुश्तमिल हूंदा आहिनि हाणे सो ऑक्सीजन डिफ्यूज़िस फ्रॉम एलिवली टू ब्लड हितां एलिवलीज़ मां डिफ्यूज़ थी करे ऑक्सीजन ब्लड ॾांहुं वेंदी आहे फ्रॉम ब्लड ऑक्सीजन देन ट्रांसफर टू ऑल द बॉडी उन खां